ولا قوة إلا بالله العلي العظيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لأهله والصلاة والسلام على أهلها أما بعد فقد قال الله تعالى في كتاب المجيد وفرقان الحميد بسم الله الرحمن الرحيم هو الذي مرج البحرين هذا عذب فرات وهذا ملح أجاج وجعل بينها برزخا وحجرا مهجورا قال رسول الله صلى الله عليه وآله وسلم علي مني وأنا منه وهو ولي كل مؤمن من بعدي صلوات एक बारी जब समाधि करे नारो करे करे करार के बाद हज़रत मोमिनीन मुझे प्यारो भाइरो वी हम इन टाइम देख रहे हैं नजरे दाखिल राय हुआ अरमान यहाँ पे कौन सा जा फंसा है तो बुझन नहीं चाहिए रुको मरा खड़ो हुआ असां जो हिकिड़ो मसाइल बयान कनि ॿुधो वञे त दुनिया जे कंहिं ॿोली खे ताक़त कान्हे जेको तव्हांखे जवाबु ॾे ॿुधो बि त सही नी आयो 5 मिंट हीअं 10 मिंट हीअं तव्हांखे सम्झाई छा तव्हां सम्झो छा कहिड़ो सुसाइड खां शिया सुनी टकर आहे कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते करा असां त हुन ते भरूं हू बची था भरनि असांजे अकेले में 12 इमाम हुन ॾींहं में 4 यार आख़िर में फ़र्क़ु छो असांजो कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अली वलीउल्लाह व रसूल रसूलुल्लाह व खलीफतु बिला वसल ओ कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह की हज़रत नजात तदीर पे लगन नारे दे करार जवाब असां हथ खोले ला पढ़ो वबदी ला पढ़ो हुन में 4 इमाम 4 फिक़ह 4 मसाइल हिकिड़ा हिते था रखनि ॿिया हेॾे हिते क्या वरी हिते चोथां खोलनि चई हुन 3 पूरा खटो सॼो इन्हनि चइनी इमाम रसूलुल्लाह जी ज़ियारत कई कान्हे का त मसाइल खे ॿुधाईंदा जिन्हें हुजूर ॾिठो ई न आया हुजूर खां पाक उनखे दीन जी कहिड़ी ख़बर कुझु उन जे इमाम खां मसालो जेको जंहिंजे इमाम रसूलुल्लाह जे झोलीअ में पढ़ियो आहे जेका रसूलुल्लाह पंहिंजी ज़ुबान ॾिनी या ज़ुबान साड़ी इल्म नहीं थे असां अॾे रसूल जे इल्म जो इंतकाल आहे पढ़ाई तो न आहे हुजूर असांजा 12 इमाम पढ़िया न आहिनि और पढ़ियल आया आहिनि कोई बि ॾेखारे त अली अलैहिस्सलाम रसूलुल्लाह जो सबक़ वठो या असांजे 12 इमामनि मां हिकु इमाम ॿिए इमाम खां सबक़ वठो इहा ॻाल्हि कान्हे बोला قال علي ابن ابي طالب علم رسول الله الف باب رسول الله باقي 1000 باب जो अता कयो पढ़ाई न उन में जो जाहिल हुजे सुभान अल्लाह अता कई इफ्तिहार अल्लाह फकल बाब हर बाब में 1000 बाब जो ॿियो निकिरी वियो ॿियो निकिरी वियो इब्न अब्बास रवायत आहे त रसूल जे करे असां सभई साहब रसूलुल्लाह जा गॾिजी
एक 24,000 साहबा खजी ऐं अली सां इल्म जो मुक़ाबिलो खाऊं त अली जे इल्म जे मुक़ाबले में असांजो इल्म ईअं आहे जे हिते समुंड में चुंब ॿोले वधी नालो छॾे करार तो मुझे मौजू आहे तो विलायत अली इब्न अबी तालिब तो वली की माना छा है वली चइबो छा कया घणा क़िस्म माना आहे वली जी हर माना वली जी मौजू जे लिहाज़ सां जुमिले जे लिहाज़ सां वली माना नौकर बि चइबो आहे वली माना पागश्री बि चइबो आहे वली माना गुलाम बि चइबो आहे वली माना क़रीबी रिश्तेदार बि चइबो आहे वली माना मुसलमान बि चइबो आहे वली माना हाकिम बि चइबो आहे जहिड़ो जुमिलो हूंदो अहिड़ी वली जी माना थींदी चवनि था त क़ुर में अली वली लाइ कोन्हे जे तोखे नज़र नथो अचे असांजो कसूर त कोन्हे तूं जो न चाहे हथ खणी ॾींदे त भले छा करे टपी वञे त वञो था हाँ साईं हाणे पर टाइम न आहे न त मां जज कयां पियो न आहे त केॾे कंदुसि भले कंहिं बोले कता कता अचे वेहे जे मां 50 आहे तो अली जे विलायत न पढ़ा त मां अली जो मुरीद थी न चवंदा त शीर खे क़ुर पढ़णु न ईंदो आहे पर मां चवंदा तोखे सम्झण ई न ईंदो आहे छो जे सम्झी आहे त अली सां जो दरवाज़ो छॾे न वञे तो इहा असल वारी घुमत कॾहिं अधु किलो खूह में छा पंहिंजा कॾहिं मुंहुं पोकिया वरी चवंदासीं रसूलुल्लाह सां गॾु सुम्हिया पिया आहिनि भई उन्हनि ते अज़ाब कीअं जे क़ुर में अज़ाब साबित हुजे त क्या न क्या त मारी मेरा रसूल के सोरा तो जो करने पे बोलता है अरे क्यों तो अपने नाम को छोड़ने का है ना बोल भाई ना छोड़ने का है ना बोल तेरे रसूल ने बानू के जन्म दी थी मूसा अलैहि सलाम करो ने झोली में पे पड़ियो में पे पड़ियो अरे रहमत कहते भाई नाज़ से लानत कहते भाई नाज़ से साहिब कलमा है साहिब उम्मत ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह ने कलम हुआ तो ने उन्होंने नज़ुला वो हाले मूसा जो पले तो फिरौन ने झोलियो में तो मूसा के रहने फिरौन को फायदो ॾिनो छो ये त खड़ा बिस्मिल्लाह हाणे कोई वक्त अहिड़ो न आहे त नफ़ी ते रब न हुजे ऐं फिरौन जी झोलीअ में आहे छा हाणे फिरौन जे नुक़सान मां मूसा खे नुक़सान न पियो मूसा जे रहमत मां फिरौन खे फ़ाइदो न पियो रहमत वारे त रहमत आसिया बिन्त मूसा अलैहि सलाम फिरौन जी घरवारी आइशा आसिया दादा जी मूसा फिरौन जी घरवारी मोमिन आहे रहे कंहिंसां थी गॾु कंहिंसां जिन जा हुकूमत ऐसा पैदा फिरौन इन हुतां खां वरी फिरौन ॾे मूसा शर्कत थियो थी वरी फिरौन ॾे काफ़र थी विया लाज़र कदा आम फिरौन अशद अज़ाब असां फिरौन जे आल खे ऐं फिरौन खे सख़्त में सख़्त अज़ाब ॾिनो अथई आसिया जी रहे फिरौन सां गॾु हाणे उहो मोमिन आहे जिन ते उन्हनि में शुमार आहे हाणे रहमत आसिया ते आहे न फिरौन ते
जानो साईं 607 कबीला हा हर कबीले के पुट जुदा हो कैसे जुदा मिले घना साल जिनके हुकूमत तहर बैठी लिताइफीन वल आकिफीन वरफ़ सुजूद कि मुझे खलील पैगंबर मुझे घर पाक उठा है छा है आई पाक जाके ना पाक इंदो पर जैसे तो बशाती बोलो वो ना पाक तो पाक पुत्र रहन घरी वजी मुझो बेतुल्लाह में पुत्र के साकी दाने दा बेतुल्लाह के साकी दाने दा तो हुन का सकल सुना के हदन दाने दा वर्त दाने दा वर्त दा वर्त गदा सुना उजर नबी में गदा दे जो आयो जगह में से एक ढेर कब्र जो पर मिट्टी खाकर खाका मानी भी नहीं बोर भी मानी भी गदा दे गने में बनी है जब उसे फोटो का छातो दे ओ कल्लजी मर अला करियतन वहिय खारियतुन अला उरुशा खुदा दा माके ताजुबा हाने हे जे मिट्टी थी है सब ये ना किए नहीं मिट्टी वही भैया तारी नहीं قال أنا يحيي الله بعد موتها الله يموت قدم سلوماني أماته الله 100 عام 100 साल سلوماني ثم بعثه ثم بعثه سوا साल को बोरी ले के उठाई सारी आगे कुछ है قال كم لبست ये उसे घर में कुछ नहीं है चले दुकान में يوم او بعد يوم खुदा दा हिकु दी लाचार बियो बियो तो सोच लो हिकु दी लाचार बियो قال البشت में आमन तो 100 साल सुनो गई ثم بعثه عن وشيما قال البشت يوم او بعد يوم قال البشت में आमन فانظر الى طعامك وشرابك हाणे पानी भी खाओ पानी भी खाओ इस पानी सारी गरम भैया पानी सब खत्म हो वंजुर इला हिमालिका हाणे कदा के भी सुबह जे के लटने से कुंभ में लाए नहीं ना कुंभ में लगा कदो हिगा करे उसको तेरी मन 100 साल कदा और नबी सा कर सुतो तो कदा कदा थी उठो नबी थी उठो नदी में पानी में अथो मथेगा पानी वाले अथो पानी वाले तक लगा है और ये पानी में ना तक एक में खाई था हां एक में खाई था बच्चों जो खुश किया तो खुशी वाले जानवर रखा है और जो पानी में ना तक एक में खाई था अल्लाह बीनी ने ताज में खाई था अल्लाह ने कम दे हां है की वो तो قال رب أرني كيف تحيي الموتى खुदा दा है मुद्दो सुनता किए से क्या पता नहीं सोच में बोला तो सोच होती अली वाला था पाव पे के असाना में अली तो जब तो के तंदन नहीं थे बस अली अमरी नहीं ना काम रब अरनी كيف تحيي الموتى खुदा दा है मुर्दा सुनता किए सुनता तो खुदा ने कहा अवलम तुमिन ईमान को नहीं था काला बड़ा ईमान आई हाँ छा वरा के दिए तो मैंने कल्बी सिर्फ इत्मीनान कल्ब को जहाँ तक उठा दो किया अल्लाह साधु काला फाको जो अर्बत में न तुएं हाँ 4 पक्षी वठूं इब्राहिम 4 पक्षी वठूं बहलाल वठूं बहराम वठूं 4 आई बताई इनके हिमाम तो कुत्ते
वो जो बोला था झाड़ के लिए उहे था कुछ हड्डी कुछ हराम हलाल लोग नहीं हमारे क्या अल्लाह तो स्टार को था स्टार का क्या था अच्छा क्या हम कोई को बोलते मालिक आए वहाँ देखो चारे को जुदा जुदा मालिक अच्छा क्या हम लता तो कुम में बेचने है लता हंदोने कुम बेचने ला हलाल 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 जो हराम यो तेरी बड़ा मुनाफिक तो वो नहीं दिखो तो ना मिल के ले दारू के मांगी هو الذي مرج البحرين هذا عذب الفرات وهذا منه المجادل رجل بينهما برزخ حجر ومهجورا कोई जाता है पांच मारे में दरिया कब मिलाया है कहाँ मिलाया है क्या हिकिड़ो मिठो हिकिड़ो खारो मिठे खे नुक़सान नथो पहुचाए मिठो खाधे खे मिठो नथो करे तेॾी महिल भले गॾु हुजनि खारो आहे मिठो मिठो भले रसगुल सां गॾु हुजनि मिठो पाणी खारे में नथो बचे खारो मिठे में नाहे त साहब रसूल की रसूल साहब जो आहे साहब रसूल जो रसूल जो उम्मे कुलसुम ख़ारे मूसा जी भेण कानून लिखण वारी पंहिंजी कानून मूसा जो मासादा आहे मुशरिक काफ़िर छपे पर शादी के संदत मोमिना सां नबी के भेण सां शादी करे हाणे उम्मे कुलसुम में रहण करे पोइ कानून खे फ़ाइदो पियो मुला जवाब दे वो मोमिना जनाबे हवा जनाबे आसिया जनाबे उम्मे कुलसुम जनाबे ज़हरा जी अम्मा ख़दीजा कुबरा इहो जन्नत में चारे के दिन में छो छपी नहीं सब जनाबे हाणे ॿुधा त आसिया जे रहण करे को कानून खे फ़ाइदो पियो या अञा बि ज़मीन में हले थो खसम ई ठही वठी विया आसिया जे रहण में फ़ाइदो कानून खे कोन पियो कानून जे रहण में आसिया खे नुक़सान कोन पियो उहे कुलसुम खे त हीअ माना मोमिना काफ़िर आहे भले गॾु गुज़ारे जी ॻाल्हि मोमिन काफ़िर लहू भाई दादा जे दरिया पाण में मिलाया गन सां छा था हलनि वच त बेनमां बरक़ो उन में विच में दीवार हाल न आहे हाणे तेॾी महिल त ख़ुदा खारे में मिठ में थो मिले मिठो खारे में न आहे हलनि गन सां छा था हलनि भला जॾहिं पाणी जी फितरत आहे जॾहिं गंद सां हलनि दीवार सां हलनि त गंद त सही नी हाँ बाबा अल्लाह तो न मिसाल सब तो जी हाने खालो में तो गलत है नहीं तो नुकसान खाई न खाजन तो भले मुझे हबीब का गल सुना था जन तो हबीब के नुकसान बने मुझे हबीब को रहमत खाई को खाने मरी में सही नजर दर्द न पड़ूंगा वो सायन अॼु शाम जो खेत खाने में दरबार में आई जेका साईं बाबे जे मुंहं ते मुंहिंजी उमिरि चढ़ी वई उहा सायन जो मोरालीअ खे रायता त मां पंहिंजे धीअ खे न पंहिंजे पूरी ज़िंदगी में मुंहिंजी दर्द न कई आहे छाजी दर्द न कई आहे
खिजा खलवाए पर हिकिड़े भेरे मोला अमीर अलैहिस्सलाम मोच जो घर आया त साईं ज़ैनब सलाम अलाह टुटी वञी पंहिंजे माउ जे पोइ बीह रही अदा साईं तमामु छा हिकिड़ो भला बंदि बब जोड़े वेंदो करे चाचा जो ग़लति तरीक़ो आहे बराबरि पंहिंजे माउ जे पोइ बीठी जे चंड सिध जे पोइ बीठो माना मसाल न कयो आहे पर मोला अमीर अलैहिस्सलाम जे दादा बेगम बीठा खिजा खलवाए कर मां बुखारी छॾी त अॼु ॾिसां त पीउ ऐं धीउ जो ॻाल्हाइण त छा था ॻाल्हाइनि मोला अमीर अलैहिस्सलाम पीउ जो ॻाल्हि ज़ैनब त साईं जी मुंहिंजा मदीने जा अमीर बाबा ज़ैनब मां पंहिंजी पूरी ज़िंदगी में तोखे साल न कयो अॼु बाबे जो साल क़बूल कर छा क़बूल कर साईं नंढड़े हथ बढ़ायो बाबा ये कबूल कर जो बोलो तो गली से न बाबा माफ कर कबूल कर जो बोलो तो गली से न बाबा माफ कर बोला अमीर जो मुझे को साल कोने हिकिड़ो साल आहे ज़ैनब मां पंहिंजे पूरी ज़िंदगी में तुंहिंजी मोह जी ज़ार न कई आहे हिकु वारी पंहिंजे बाप खे पंहिंजे पाक मोह जी ज़ार न कराए रोई वेठो वरी पर सही लॻे या मोला चयो त साईं जो बाबा माफ़ कर ईअं न थींदो छा चयो शराफ़त जे बदिरां बाबा माफ़ कर ईअं न थींदो बाबा जंहिं ॾींहुं मां तुंहिंजे साम्हूं अचां सम्झ ज़ैनब मरी वई रोई वेठो वरी पर सही लॻे बाबा माफ़ कर ईअं न थींदो जंहिं ॾींहुं मां तुंहिंजे साम्हूं अचां सम्झ ज़ैनब मरी वई त फिज़ा करवाए वञनि सां जवाब ॾिनो त अली सां रोंदो रोंदो ज़मीन ते वेही रही रीका बि कढे पियो रोए बि पियो अलीअ सां रीका बि कढे पियो रोए बि पियो फातिमा ज़हरा पुछो या अमीर अल-मोमिनीन मां उबजी कर अमीर अल-मोमिनीन तूं रोई छो थो मुक़ाम रोअण जो साईं थी वञे मुझी उम्र से किताब आता जे देश में बतूल जे विच उजड़ल वेले जो कंदो आहे या अमीर अल-मोमिनीन मां उबली का या अमीर अल-मोमिनीन रो छो था तो मौला जो सारा ये मुझी जी एनी शराफत जी मलका है जेका बाबे जे सामने जे दरबार में किए वेंदी जो मां बदला हूंदस वारा खुलियल हूंदस बार बार जल्दी तो ऐन ज़ैनब बिन अली ज़ैनब थी अली जी का कम भी किया अल्लाह अकबर मरी वञो सही जे गल न बनवा वक्त सही तो लगी जॾहिं हिंदा जे घर पहुता सैयद जे ख़बर पई जो इन खे त हाणे हिंदा पे वक़्ती वई आहे शाम में ज़लज़लो थो अचे केतिरनि खे घुरा या केतिरनि खे घुराई या सैयद दरबार में आया हे हिंदा परलो रातो वञे रहो है चाकू की निभान गई चाकू निभान करे ओॾो आई पोइ दरबार जल्दी दबे तो मलून है छा कयो थी रसूल जी दी दरबार में रखी आयो आहे अल्लाह अकबर सॼे जल्दी ते ॾिसो न हिंदा खे त छा कजे हिंदा तूं पोइ दरबार में आई आहे मुझे पर्दे की इज्जत की हटक कई थी तथा तो हिंदा त लानत पवई मुझे पर्दे जो ख़्याल असी हो जो सारा जो रियल दरबार में आयो ने सारा जो रियल दरबार में आयो ने पर्दे जो ख़्याल मुझे पवई ये सब शामिल बैठा न सौ में कुर्सी हर का कुर्सी में शराब की बोतल रही अल्लाह आज बंदू की जगह बाबे के सामने आई दरबार में आया ये जी सामने शराब खुले रही या सामने दिखो तो सामने में कुछ खुद को पढ़ो या अहलुल जमा अली जे नबी जी दरबार में या अहलुल जमा हुजूर
बेगे करो आंख बंद करो कंध हेठ करो कोई कदम न करे ना बना रसूलुल्लाह असा रसूलुल्लाह जी दिल दरबार में आया हूं अल्लाह अकबर नहीं होगा मस्ताद सही हां यहां पे उम्र को समझो खुद को वापस मार दे या आलिम जमात हुजूम सारकुम कदर करो अखुबत करो नकुस रूस को कदर करो ना बना रसूलुल्लाह असा रसूलुल्लाह जी दिल रोए हूं दरबार में कद मथे न खड़ो असा ने तमाशा ॾिसो पांच वटू घर में ध्यान दो ऐं रसूल जी के दरबार में वठी आया हो मारो कर आ जाओ सही अखिल बंद करो तो मलून हुक्म कदर वो अली जी थी ज़ैनब काथे आ तो शिविर मसल परिया जगह कुरारी बिठी है ना इन्हें नालो फिजा है फिजा जे पोयो अली जी थी बिठी आ तो यजीद जब फिजा के हटायो कोई अली जे थी के आगे कयो अल्लाह पुजा अली जी थी कुल दरबार यजीद जी दरबार फिजा जो मान है ना भले मां के कत्ल कर और ना नहीं है तो फिजा जो मां के ज़हरा मस्जिद नहीं ज़हरा मस्जिद नहीं तो फिजा जो दरबार यजीद में वने तो यजीद के जो हट जाएंगे वही बतो हट जाएंगे मान है तो ये जो ताज़िया ना हो कुरानी का ताज़िया ना हो या उठा जनाता ताज़िया तो फिजा मुंह को हबिश है ये हफियों का जब उनको जो बचा केला अशक बुझो काले लवा के मनिया हाने बचा केला क्या हाने बचा बने उन्हें किसी आया जिन नालो मैमूना बिन अशक बुझो हवा या मदीने के सैयदन दे अल्लाह अल्लाह भी निकल जाओ दे चेले जे बलाना ने वो छा वो ससु का से जब से तक से छुट्टी रखिया असल में जी बारे में निजाम कराऊं तो कोई जे भला के फिजा दरबार में हो जे का छा कराऊं इते दरबार में फिजा हो जे का छा कराऊं तो कहने से खबरदार उधर हुसैन जिंदा अब्बास है फिजा है ने छोड़ेगी तो जल्दी मां ने फिजा हां फिजा हां कहानी का दिखाने वाला तब ये भी जगह के लिए खबरदार बड़ा फिजा जो जो होने का कदर गलत करना से या ये कहीं तशान से ने मुंह का मदीने दे ना ओ ना ना फिजा ज्यादा मददगार थी और तुझे धीरे जो कोई मददगार कौन है तो जो फिजा हिसाब से जन्म करे कयो जनाल लगा तो आज़ान लगायो तेने जे अशहद अन्न मुहम्मद रसूलुल्लाह अल्लाह बारे तो शान से जो खबरदार भी हो दे एक मौजूद भी ना हाशिम शेख ने गाड़ी नहीं मौजूद भी है हर कुछ भी वो बोला ना वो ही तो दुकान आज़ाद कर रहा होगा तेरा पुत्र जालिम ने पूछा तो ये नाम तो कर अशहद अन्न मुहम्मद रसूलुल्लाह ये तू जो छाती दो तू जो छाती दो मुझे छाती दवा तेरे सारे बता फटा तेरे खामोश रहता भाई फोटो के से जाने में उठाया तू जो छाती दवा मुझे छाती दवा मजबूर थी गई तो मुझे सरदारा तू जो बाप हुआ अल्लाह अकबर या बाप गई तो संजन हिजान हट पड़े मत हां हट पड़े अति फिजा पर आगे अली जल्दी गई वारा मोटो पे करी साथे मनो ना अपन सरदार के लिए जो मुंह नहीं Hussein Rizat is Salwa.